चइजे। हिकिड़ी वृंदावन में अम्मा रहंदी, लड्डू गोपाल जी सेवा कंदे कंदे ॻाल्हाईंदे 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 कृष्ण ॻाल्हाए पिया। काफ़ी साल चुपचाप ॿुधंदा रहिया। हिकु ॾींहुं लड्डू गोपाल शुरू करे छॾियो ॻाल्हाइण। उमिरि थी वई माता जी 70-80 साल। आवाज़ उनखे ई ॿुधणु अचे, पोइ उनखे माण्हू चवंदा पागल माता। उहो पागल आहे जेकी कृष्ण सां ॻाल्हाईंदी आहे। हा हा, केरु सुञाणे सघंदो? लेकिन ठाकुर जी महाराज हिकु हिकु ॻाल्हि उन सां ॻाल्हाईंदा। हिकु ॾींहुं ठाकुर जी अम्मा खे चयो, अम्मा अम्मा आज तो हम बांके बिहारी जाऊंगो। ये हिन ज़माने जी घटना अथव, हाणे जी। उहा बुढ़ी अम्मा वीचारी भगवान खे खणी करे माला वाला पाए सजाए करे बांके बिहारी मंदिर वठी आई। ध्यानु ॾिजो, ॾाढी प्यारी घटना। साम्हूं हिकिड़ा पुजारी जी अचनि पिया, मंदिर जा संत पिया अचनि, ऐं उहो पंहिंजे गॾु हृदय सां लॻाए करे ॻाल्हाए रही हुई त अचानक श्री कृष्ण कन में अम्मा जे कुझु अहिड़ी ॻाल्हि चई छॾी। माता खे गुस्सो लॻी वियो ऐं लड्डू गोपाल खे डांटण लॻी, चिल्लाइण लॻी। परियों खां पुजारी ॾिसे पियो, खिले पियो, हीअ अम्मा लड्डू गोपाल खे थी चिल्लाए। हाणे तव्हां सां ई भॻवानु ॻाल्हाए, ॿिए कंहिंखे ॿुधणु न अचे, साम्हूं चवंदव हा ॾाढी भक्तीअ वारी आहे, पोयों त पागल ई चवंदव तव्हांखे। हा, सियाणी थोरी चवंदव। हिते त कीर्तन ॻाइण में माण्हू शर्म कंदा आहिनि। हरे राम, के तोखे पिया चवंदे पागल कल ॿुध, रोकींदे के टोकींदे, हार गिला जा पाए गिचीअ में मस्तानो बि के चवंदे, बणिजी गूंगो हल दुनिया में दिल जी दाहूं न कंहिंखे ॿुधाए, प्यार करण का रांदि न आहे, जीअण मरण जी चाह मिटाए। अम्मा खे कन में अहिड़ी ॻाल्हि चई। छा चई ख़बर अथव? ब्रज भाषा में अहिड़ो शब्द चयो, आ गयो सारो। हाणे सिंधीअ में सम्झो था न, हिंदीअ में हुनखे छा चइबो आहे? अम्मा खे गुस्सो अची वियो कि संतनि खे ईअं चइबो आहे? ख़बरदार छोरा, हा भॻवानु हूंदे पंहिंजे लाइ हूंदे, ये संतनि सां ईअं न ॻाल्हाइबो आहे। पुजारी जी साम्हूं अची आहे कि अम्मा काहे को बरज रही हो ठाकुर जी को? कि चुप करो बाबा जी, तुम्हारे लिए बरज रही हूँ, तुम्हारे कारण आज झगड़ा है गया हमारे और ठाकुर जी के बीच में। अरे मुंहिंजे करे झगड़ो थी वियो? छो? मां छा कयमि भाई? मां त हाणे थो अचां, तोखे त घटि वधि थो ॻाल्हाए। पुजारी जी खे विश्वास न आयो, छा ॻाल्हाए थो? हे ॻाल्हाईंदो थोरी आहे, मोनी बाबा आहे। ठाकुर जी चुपचाप ॿुधंदा आहिनि, ॻाल्हाईंदा न आहिनि। तव्हां सां न ॻाल्हाईंदा आहिनि, मां सां त साल थिया अथनि ॻाल्हाईंदे। इहे छा तोसां ॻाल्हाईंदा आहिनि? हा ॻाल्हाईंदा आहिनि। छा ॻाल्हायूं? कि तोखे घटि वधि ॻाल्हायूं? चई मां ईअं न मञींदुमि। कीअं मञींदे भाई? चई मां जॾहिं ॿुधंदुमि कननि सां तॾहिं त मञींदुमि, न त तूं ई कुझु चवंदी हूंदी मूंखे। चई ये लो ठाकुर जी खे, चई वठि, तुंहिंजा इल्ज़ाम हाणे मुंहिंजे सिर ते था पवई। हिनखे ॻाल्हाएसि, ॿुधाएसि छा चए हिनखे। भॻवान त चुप ई हूंदा आहिनि। पुजारी जी खिलण लॻा, चई माता नाटक न कर ज़्यादा। चई मां नाटक थी कयां? ॿी हिते भॻवान खे विहारे, हिकिड़ी टेबल पई, संदुली पई, उते विहारे। चई हाणे तूं कनु लॻाए। ऐं भॻवान खे जो चिल्लाई, कसम अथई मुंहिंजी, अॼु हिनखे जवाबु ॾे, छा हिन जे लाइ चयो अथई? हिनखे चओ, न त तुंहिंजो मुंहिंजो रिश्तो ख़तमु। इते ई छॾे वेंदी मैं, इते ई छॾे वेंदी मैं अकेलो। ॼण भॻवान खे गर्ज पई आहे महाराज। हा हा, हे भक्तनि ऐं भॻवान जी राह केरु सम्झी सघंदो? वाकई गर्ज कंहिंखे आहे? 2 साल जो ॿारु रुसे त ॿार जी गर्ज आहे कि माउ जी गर्ज आहे? माता जी गर्ज आहे। हिते परमात्मा जी गर्ज आहे। अम्मा चएसि थी हिनखे ठीकु ॿुधाए छा चए अथई, न त ठीकु न ठहंदे। हिन महिल ई हली वेंदी मैं छॾे करे। भॻवानु ॻाल्हाए पिया। पुजारी जी मथो हेठि कयो, कनु साम्हूं कयो त ठाकुर जी चयो, आवाज़ आई ठाकुर जी कि पुजारी जी एक बात बताओ, आप राधा जी से कौन सा संबंध जोड़ के बैठे हो? राधा जी को क्या मानते हो? जी हम राधा जी को बहन मानते हैं, हृदय में बहन का रिश्ता बनाए हैं। कि अगर राधा जी को बहन मानते हो तो हम आपके कौन हुए? बोले फिर तो आप हमारे जीजाजी हुए। अच्छा, हम आपके जीजाजी हुए तो आप हमारे कौन हुए? बोले फिर हम तो आपके साले हुए। तो वही तो मैं बोले, आ गयो सारो, आ गयो सालो, साला जी आ गए। जोर जोर से रोण लगा पुजारी जी। हा काफ़ी देर तो होश ही ना आयो। हाँ तो अम्मा हैरान थी वही,
या तो चए तो ॻाल्हाए कोन तो वरी छा चई छॾी तोखे भॻवान खे चवणु लॻी हिनखे वरी कुझु घटि वधि ॻाल्हायो छा चई न न अम्मा उहो ई चयो जेको तोखे चयो हाणे हिन जी गवाही वठेसि हिनखे चएसि पुजारी जी चई मुंहिंजो रिश्तो स्वीकार थी वियो ठाकुर जी मुंहिंजी भावना स्वीकार कई मुंहिंजो रिश्तो स्वीकार कयो अम्मा बिल्कुलु सही था चवनि त हे त राधा रानीअ खे मां पंहिंजी भेण मञींदो आहियां त मां त हिननि जो सालो ई थियुमि हरे राम हरे कृष्ण।